अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां टखड़नि मां ख़बर शेयर कंदा हलूं। टखड़नि लॻ ॻोठ गढ़ी साहिब खान आॻूणी जज ऐं मशहूर नाले वारे कानूनदान एडवोकेट शाहिद हुसैन सूमरो जी रिहाइशगाह ते इलाइक़े जे मौजूदीन ऐं सहाफ़ियुनि जी शाहिद प्लेस ते दावत रखी वई। कानूनदान एडवोकेट शाहिद हुसैन सूमरो सिंध जे मसइलनि ते सिर्फ़ आवाज़ न उथारियो आहे पर पहिरें मोर्चे ते विढ़ी रहियो आहे। सिंध जे वसीलनि जी मालिकी खां वठी कराची खां कानून जरत ताईं जिते भी कंहिंसां नाइंसाफ़ी थिए थी या ज़ुल्म थिए थो, शाहिद हुसैन सूमरो उन केस खे अदालत में विढ़ी रहियो आहे जिते हू सॼी सिंध जे माण्हुनि जी परगोड़ लहे थो। उते साॻिए वक़्तु पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि जे लाइ बि सोचे रहियो आहे। अॻूणे जज ऐं मशहूर नाले वारे कानूनदान एडवोकेट शाहिद हुसैन सूमरो ॻाल्हाईंदे चयो त मुदे ख़र्च ऐं फ़रसूदा सरदारी निज़ाम हुजे या ग़रीब मयारी तालीमी निज़ाम ऐं कमज़ोरी सिहत जी सहूलियत खे ठीकु करण लाइ पाण पतोड़े रहियो आहियां। उन वधीक चयो त टखण में बहितरीन लाइब्रेरी ठाहिजे जीअं ग़रीब पौरत जो ॿार पढ़ी कमीशन जी तयारी करे सुठो ऑफिसर थी रोज़गार सां लॻी वञे, जीअं क़ौम ऐं वतन जी ख़िदमत करे सघे। नौकरी जे ॾटे में अॼु जो नौजवान सियासतदाननि जे पोयां कढ लॻी वक़्तु ज़ाया न करे, न ई वॾेरनि भोतारनि जे बंगुलनि जा चकर लॻाए वांगारू बणिजी ज़िंदगी न वञाए, पर इज़त वक़ार सां तालीम हासिल करे कमीशन जी तयारी कनि। उन वधीक चयो त टखण में बस स्टैंड ते जेको प्लाट जो मसइलो हली रहियो आहे, प्लाट जा जंहिं वटि जेतिरे प्लाट जा काग़ज़ आहिनि उहो उनखे मिले। जेकॾहिं प्लाट में सरकारी प्लाट आहे त उन में पब्लिक लाइब्रेरी ठाराईंदासीं। तालीम सभ जो हक़ आहे। उन मौक़े ते मौजूदु समाजी अॻवान इनायत हुसैन उमरानी, सिराई अब्दुल जब्बार सियाल, सिराई गुलाम रसूल सियाल, हसन खान रखण, गुलाम मोहम्मद मदगानी, सिराज अहमद जुनेजो, गुलाम रसूल सूमरो, सहाफ़ी गुलबार अहमद शेख, असगर तईम, नदीम अली तईम, यासीन धारेजो, शकील अहमद धारेजो ऐं इलाइक़े जूं ॿियूं मौजूदीन शख़्सियतूं पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।